शाहीन न्यूज़ में बलीकार माया गुलाम मुस्तफ़ा शाह। ताज़ी बरसातिन का पोइ मीरपुर बटोरो लॻे थरियार कारो घुंघरो सुमन अली में अवटाप थियण लॻो। हज़ारे एकड़नि ते बीठल साड़ियुनि जो फसल पाणी हेठि अची वियो। केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो वधी वियो ऐं आबादगारनि पंहिंजी मदद तहत सुमन अली बंदि कराई। ऐं वधीक असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मीरपुर बटोरे खां शाहीन न्यूज़ जो रिपोर्टर अशरफ चांडियो। जी अशरफ, वधीक असांखे आगाही कजो त सूरत जी बिल्कुल मीरपुर बटोरो वेझो थरियार सुमन अली बंदरनि तां ओवरटॉप पाणी ओवरटॉप हुअण करे हज़ार एकड़नि ते बीठल सारियल फसल मोड़ी छॾियो। ॻोठनि खे बचाइण लाइ आबादगारनि रईस गंवर ख़ान चांडियो, अब्दुल हुसैन चांडियो, मुश्ताक मन चांडियो ऐं ॿियनि सरकार मां मायूस थी पंहिंजी हणा वणा खांसी जी मछियुनि घुराए सुमन अलनि जा बंद मज़बूत कराए छॾिया। मूंखे अॻवानी जो इहो चवणो हो त ताज़नि बरसातियुनि खां पोइ थरियार कारो घुंघरो सुमन नाले में चाड़ अचण खां पोइ पाणी सुमन नाले जे बंदनि तां ओवरटॉप करणु ऐं आसपास जे ज़मीनदारनि हाजी मोहम्मद ईसा चांडियो, अब्दुल हुसैन, मुश्ताक मन चांडियो, मोहम्मद आलिम, हाजी नूर अहमद चांडियो, मोहम्मद सुमरो ऐं नूर अहमद बाइकारे ॿियनि जो हज़ार एकड़नि ते बीठल सारियल फसल पूरी ॿुॾी वियो। जी वॾी महिरबानी अशरफ।